भरिया सिटी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं भरपासे में गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॻोठ दीन मोहम्मद खिरड़ में गैस्ट्रो सबबि हिकु ॿारड़ो फ़ौत। मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिराई ॿारड़ा औरतूं गैस्ट्रो में मुब्तला थी बिस्तर ते पियल आहिनि। ॻोठ दीन मोहम्मद खिरड़ में 2 सालनि जो ॿारड़ो मुज़क्कर खिरड़ गैस्ट्रो वॻे फ़ौत थी वियो आहे। हिन सिलसिले में फ़ौती नींगर मुज़क्कर खिरड़ जे नाने अली बख्श खिरड़ ॿुधायो आहे त नींगर खे गैस्ट्रो थियण सबबि नौशहरो फेरोज़ जी अस्पताल खणाए वियासीं, जिते ॿारड़े जी हालत वधीक ख़राब थी वई ऐं उहो इलाज दौरान फ़ौत थी वियो आहे। हिन वधीक ॿुधाए त असांजे इलाइक़े में केतिरनि ई ॻोठनि में सभई ॿारड़ा गैस्ट्रो जे मर्ज़ में मुब्तला थी बिस्तर ते पियल आहिनि, पर सिहत खाते जे डॉक्टरनि जी का बि टीम असांजे ॻोठनि में नाहे पहुती, जॾहिं त असांजे ॻोठनि में गैस्ट्रो जो मर्ज़ वधी वियो आहे। हिन सिहत जे सूबाई वज़ीर DHO नौशहरो फेरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजे ॻोठ में सिहत खाते जूं टीमूं मोकिले गैस्ट्रो में मुब्तला मरीज़नि जूं हयातियूं बचायूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।